ही जेको मौलाना फज़ल रहमान चयो त जेका ऑफर बिलावल साहब खे थी आहे उहा ऑफर असांखे बि थी हुई पर असां रद्द कई। ॾिसो मूंखे ख़बर न आहे त मौलाना फज़ल रहमान कहिड़ी ऑफर जी ॻाल्हि करे पियो ऐं छा ऑफर हुई, भला चिटो ॿुधाए। हाणे धोखा हणूं था, छा ऑफर थी सघे? ज़ाहिर इहो त ऑफर न हूंदी त अॼु तव्हांखे को कुझु ॾियूं पिया, इहो त हाणे अॼु जी ॻाल्हि त न हूंदी। इहा ऑफर हूंदी मुस्तक़बिल जी। मुस्तक़बिल जी छा ऑफर? मौलाना फज़ल रहमान ऐं बिलावल साहब खे साॻे वक़्त में कहिड़ी ॾेई सघिजे थी? छा वज़ारत उज़्मा जी ऑफर मौलाना फज़ल रहमान खे बि थी सघे थी? मुश्किल आहे। पावर ॾियण जी ॻाल्हि थी हूंदी न, किथे न पावर शेयरिंग थी हूंदी। लेकिन बहरहाल इहो बहितर आहे त मौलाना साहब पाण धोखो न ई हणूं त बहितर आहे इहो। लेकिन आउं सम्झां थो त इमरान ख़ान खे इहो के तसली ॾियारी आहे त पीपल्स पार्टी खे बसि एतिरो ई रखिबो जेतिरा आहियूं ऐं थोरो घणो हिसो वधाए ॾिबो, तव्हां परेशान न थियो, तव्हां असांजा असली ऐं सचा सॼण आहियो। हू वक़्त जी ज़रूरत आहे। फर्स्ट चॉइस आहियो, सेकंड हा हू फर्स्ट चॉइस आहियो, तव्हां सेकंड चॉइस आहियो। वरी मूंखे को मिसाल अचे पियो नथो ॾियां। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त ऐं लेकिन पीपल्स पार्टी खे बि इहा पक आहे त अकेले हाणे जेको अगरि माइनस नवाज़ लीग हलणो आहे एस्टेब्लिशमेंट खे, हिते जेको आहे न ही जे नुक़्ते ते ही सॼी पॉलिटिकल केमिस्ट्री जुड़ियल आहे हिन महिल, हींअर जी सियासी केमिस्ट्री जुड़ियल आहे पंहिंजो यासिर उहे नुक़्ते ते जुड़ियल आहे त छा मुल्क जो ईंदड़ मुस्तक़बिल बि माइनस नवाज़ लीग हूंदो या न हूंदो। हींअर हिन मफ़रूज़े ते छाकाणि हिन महिल ताईं एस्टेब्लिशमेंट जो जेको तासुर वञे थो त दे डोंट कंहिं बि क़ीमत ते नवाज़ लीग न खपे। सो पीपल्स पार्टी हुन में पंहिंजे पाण खे हिकिड़ी सुठी बागेन में आणे बीहारियो आहे त भई हाणे अगरि तव्हांखे नवाज़ लीग माइनस करणी आहे त पोइ तव्हां अकेले हाणे इमरान ख़ान उहो 2018 वारो न रहियो आहे, लिहाज़ा हाणे तव्हांखे तव्हां सां पॉलिटिकल फोर्सिस हुजणु खपनि। इहा आहे ही सियासी केमिस्ट्री जिते हिन महिल ही सॼा गुफ़्तगू थिए पई। पर आउं इहो पुछां पियो त छा इहा सियासी केमिस्ट्री 2022 में बि रहंदी? जी हा, इन ते अञा टाइम आहे कुझु ॾिसण वटां। पर सर हिन हिकिड़ो ॿियो बि सुवालु अचे थो त सॼी ऑपोज़िशन हाणे ॼण माना पाण में ई विढ़णु शुरू थी वई, गवर्नमेंट सिक्योर। ॾिसो हाणे गवर्नमेंट छाकाणि त सॼी ऑपोज़िशन जेको आहे इहो ज़हनी तौर ते तइ करे वरितो आहे त गवर्नमेंट हलंदी, ही गवर्नमेंट हलंदी। जी हाणे हिन ॻाल्हि खे बि सियासी मुद्दो बणायो पियो वञे त ही हुकूमत एॾी ख़राबु आहे जो हिन खे बरक़रार रखण जा जेके ज़िम्मेवार आहिनि उहे वॾा गुनाहगार आहिनि। बिलावल साहब बि चए पियो त हिननि खे बरक़रार रखण जी ज़िम्मेवार PDM आहे, नवाज़ लीग ऐं मौलाना फज़ल रहमान, त ही गुनाहगार थिया। ही ख़ुदि हिकिड़ो मुद्दो थी वियो आहे त इमरान ख़ान खे बर्दाश्त करण बि हिकिड़ो गुनाह हो जंहिं बरक़रार रखण जा जेके ज़िम्मेवार आहिनि हू हिन गुनाह में बराबरि जा शरीक आहिनि। इहो सियासी मुद्दो ठहियो आहे। हुन पासे खां नवाज़ लीग बि चए थी त इहो गुनाह जेको आहे गुनाहगार पीपल्स पार्टी उहो गुनाह जो हिकिड़ो ठपो हणनि पिया। लेकिन तव्हां ॾिसो जीअं ॻाल्हि कई त सुवाल इहो आहे त हीउ जेको माइनस नवाज़ लीग जो जेको तस्वुर आहे, हाणे अॼु हू जेके नवाज़ लीग जा अॻवान आहिनि जावेद लतीफ़ साहब, चौधरी जावेद लतीफ़ साहब, मियां जावेद लतीफ़, हू चवनि था हुन त ब्रेकिंग न्यूज़ ॾिनी आहे, वॾी ब्रेकिंग न्यूज़ ॾिनी आहे त बाबा नवाज़ शरीफ़ हिन ई साल अचे पियो ऐं हुनखे मिंथू करे चोथों भेरो वज़ीर आज़म ठाहिणो पवंदो। काया पलट कीअं थी वेंदी? हीअ त वॾी रेबलस टोन नज़र अचे थी अगरि ॾिठो वञे। न रेबलस न आहे, हीअ त हिकिड़ी ओवर ऑप्टिमिस्ट सोच आहे। यानी तव्हां एतिरा ख़ुशफ़हमी जा शिकार आहियो। सो तव्हां हाणे पाण सेप्टेंबर में आहियूं, अक्टूबर नवंबर दिसंबर 3 महीननि में नवाज़ शरीफ़ अची बि वेंदो, हुन ते केसिस बि ख़तमु थी वेंदा, इलेक्शन बि थी वेंदा, हू खटे बि वेंदो। थोड़ा ज़्यादा हो गई।